5000 माइक करा दो तुम ध्यान से सवाल करो बाबा साईं असांजो फरमाई हुई असांजी ज़मीन असां गरीब क़ौम सां वादो गरीबनि सां ज़ुल्म बख़्शली बहलीन साईं बाबा बाबा कब मिलंदो रोटी कपड़े वारी मकान वारी ॻाल्हि न आहे मिलंदो सुभान अल्लाह साईं अस्सलाम वालेकुम महाराष्ट्र टीवी गंबड़ खां रिपोर्टर आहियां मां तव्हां हिकिड़ो सुवाल कंदुमि त साईं हुकूमत या 2011 में वेंदी या रहंदी बाबा जेका शइ मां जवाब ॾेई छॾियो आहे वरी ॿीहर सुवाल न पुछो अच्छा त हिन खां बाद में हुकूमत नवाज़ शरीफ़ जी ईंदी या अञा घटि ईंदी कंहिंखे कान ईंदी मुंहिंजो तव्हां खां हिकिड़ी गुज़ारिश सवाल आहे त वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जो हिकिड़ो बयानु ॾिनो आहे त आलमी कानून तहत बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल केस में परवेज़ मुशर्रफ खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो बाबा मां चयो त जेके कातिल आहिनि उहे परे में पीपुल्स पार्टीअ जे मुस्तक़बिल बाबति तव्हांजो छा राय आहे पीपुल्स पार्टीअ जी मुस्तक़बिल बाबति पीपुल्स पार्टी ख़तम थी वई ऐं पार्लियामेंटरी पार्टी शुरू थी हाकिम भट्टी सिंध टीवी न्यूज़ गंबट असांजो सुवाल आहे हिन वक़्तु जॾहिं त सभु इत्तेहादी धुरियूं पाण में गॾु वेही हुकूमत कनि थियूं कोई बि पाकिस्तान जो मुस्तक़बिल हूंदा या इन बाबति तव्हां छा चवंदो जिन जो इत्तेहाद आहे उहे ख़ुदि हूंदा आहिनि ऐं साईं असांजे ज़िले जी पर पूरे सिंध जी हिकु वॾी में वॾी शख़्सियत सूर्य बादशाह आहे जंहिंजी वरसी असांजे ज़िले में वॾे पैमाने ते नथी मल्हाई वञे इन बाबति तव्हां छा मां कुझु को माण्हू मल्हाए या न मल्हाए उनजी मर्ज़ी मां त ख़ैरात कंदो आहियां अच्छा जेकॾहिं साईं इक़्तिदारी धुर में फ़ौज संभाले इक़्तिदार त अवां उन जेकॾहिं इक़्तिदार मथी जेको अचे थो उन में फ़ौज संभाले त छा उन्हनि सां अवां गॾु हूंदो मां त बिल्कुलु हाकिम सां गॾु आहियां मां हाणे तो तारीख़ पढ़े रोज़नवाज जामगांव जियो सां ॻाल्हासीं रोशन मलिक ये शाह महमूद कुरैशी आहे इनखे नओं लीडर करे एतिरो थिए या वरी हिनखे वज़ीर ख़ारिजा कंदा वज़ीर खानदा वज़ीर कनि या कनि न कनि उहा पंहिंजी जाच आहे पर शाह साहब पंहिंजी जाच लीडर आहे हो हुनजा मुरीद सिंध में बि आहिनि अच्छा त शाह महमूद महमूद कुरैशी साहब अगरि तव्हांजी पार्टी मिले त हुनखे एक्सेप्ट कंदा पार्टी में ईंदो कोन पर ईंदो त मां वॾो शुक्रगुज़ार थींदुसि छाकाणि हू मुंहिंजे क्लास जो माण्हू आहे माण्हू जो तासुर आहे त नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी ॾिठो आहे जेको रहमत को पतो कोन्हे उन्हनि ॿिनि खे पतो नए जो अभी इत्तेहादी है नए इत्तेहादी जो है आपके काबीना में और आपकी पार्टी में भी लिए जाएंगे या नहीं ये नई काबीना भी बन रही है ना ये अपना वफाकी अच्छा मतलब अपना कोटा वगैरह नहीं है कोटा है में गुरुओं के लिए एक मिनिस्ट्री होती थी उसके साथ में जोड़ने खत्म हुई या मरहूम ने एक मिनिस्ट्री हुई एक मिनिस्ट्री आई साईं हिन वक़्तु जेको आहे सिंधी माण्हुनि जो मुस्तक़बिल ॾाढो ख़तरे में आहे सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जो दर्जो न पियो मिले इन बाबति तव्हां छा सिंधी ॿोली ये जी पेढ़ी तो पुटो छा ॿोली सॼी जॾहिं लैंग्वेज बिल पास कराई ऐं सिंधी सुसरनि कोन था उहा ख़तमु थी अच्छा भाई जे सिंधी ख़तम थी वेंदा त सम्झो त तव्हांजा सभु सिंधी हुर आहिनि उहे जी ताक़त आहिनि सुधरियल आहिनि आराम सां आहिनि
उहे त भई सिंधी क़ौम सां ई आहिनि उहे सिंधी क़ौम जा फर्द आहिनि आहिनि पर मां ॿियनि जी थो ॻाल्हि कयां जो कोई असां मां न आहिनि हिन वक़्तु जेको आहे क़ौम परस्तनि जो मुस्तक़बिल छा आहे ऊंदहि ॿी ॻाल्हि कुझु कुझु ऊंदहि ॿुधी बची न वञे इहे रुॻो सिंधियुनि खे मोटड़ा पिया हणाइनि ॿियो कुझु कोन्हे जा कारखाना आहिनि पंहिंजे पेट जा कारखाना आहिनि अर्थात भला अमेरिका सां बहादुर मूं असांजी पाकिस्तान जी जान छुटंदी न छुटंदी बाबा वक़्तु ॿुधाईंदो साईं जो मदद कंदा आया आहिनि ऐं पहिरियों कमु जेको आहे अफ़सोसनाक थियो ऐं हिकिड़े कम जे करे सभु महिरबानियूं सभु कम विसारणो न खपनि हे जेको आलम अरबस्तान में जेको सिलसिलो लॻो पिया बादशाहनि जे ख़िलाफ़ बाबा तव्हां पंहिंजे सिर जो ख़ैरु मल्हायो तव्हांजे पाड़े में ईरान में अची वियो आहे सभिनी वटि जेको आहे ऐं तव्हां वटि टिकट गुंजाइश आहे माण्हुनि जी ख़्वाहिश आहे मुतहदा मुस्लिम लीग जा जेका ठाहियो पिया उन में पाकिस्तान जो जेको ख़ुशहाली नज़र अचे थी उन में पाकिस्तान जी ख़ुशहाली नज़र अचे थी अलाह मूं ते ऐं मुस्लिम लीगनि ते वॾो महिरबान तव्हां ॾिठो त होड़ो सिंध में ख़ुशहाल आहिनि या न मूंसां जेके उहो ख़ुशहाल वज़ीर आज़म साहब जेको पंजाब में ॿिए सूबे जी ॻाल्हि पियो करे वज़ीर आज़म साहब पंजाब में ॿिए सूबे ठाहिण जी ॻाल्हि करे ॿिए सूबे ठाहिण जी बाबा सूबा ठही सघनि था कराची उहो तव्हां खां जुदा थी सघे कैपिटल एरिया सम्झे न जीअं पहिरियों हो फील्ड मार्शल जे वक़्त में उहो कैपिटल एरिया में जुदा थी सघे थो ॿियो सूबो ठहियो आहे फ्रंटियर में पंजाब में ठहंदो उन सां पंजाब में जेको सियासत ते कहिड़ा असर पवंदा पंजाबी वोट ॾींदा आहिनि पंजाबी पाकिस्तान में हार्स ट्रेडिंग जेका आहे उनजी सियासत जेका हले पई उहा कॾहिं खतम हार्स ट्रेडिंग वारी जेका पंजाब पंहिंजे पाकिस्तान में सियासत पई हले उहा कॾहिं जेको खतम थींदी असांजे पाकिस्तान पंहिंजी मिल्कियत वधाइण लाइ पैसा वधाइण लाइ जितां वधंदा होॾे को लोटो वोटो हुन में आहे कोन उहो पंहिंजे पेट जो अॼुकल्ह सियासतदान जेको आहे उहो अवाम जे तरफ़ घटि पियो जेको आहे उन सां रुजू घटि आहे अवाम जे हवाले सां अवाम जा मसइला जेके आहिनि उहे वधंदा पिया वञनि ऐं हिते जेको सियासी गेम पई हले हीअ जेका सियासी गेम हले थी हिकु त वर्ल्ड कप हले थो क्रिकेट वारो त हीअ जेका असां वटि गेम थी हले इन में केरु सोभारो थींदो कहिड़ी सियासी पार्टी जेका आहे उहा सोभारींदी मां त गेम कोन थो खेॾां ऐं इहो बि नथो चवां त मां वॾो लीडर आहियां पर जेके वॾा लीडर आहिनि उहे छा आहिनि उहे छा था कनि रेमंड ड्रेवस जेको आहे CIA जो जासूस आहे या कंहिं हद ताईं ॻाल्हि सही आहे तव्हां कीअं छा पिया सम्झो पीपल्स पार्टी जेको आहे हींअर अंदरूनी तौर ते का टुटे पई आहे का पीपल पार्टी आहे कोन पार्लियामेंटन पीपल पार्टी आहे ऐं इलेक्शन कमीशन जी या कोताही आहे या ज़रूर जो कमु आहे जो पार्लियामेंटन खे पीपल पार्टी हाला खां शुरू थी हाला में ख़तम थी वई पार्लियामेंटन पीपल्स पार्टी हली जंहिंजो प्रेसिडेंट मखदूम साहब आहे जेकॾहिं MQM कराची जुदा करे हिकिड़ो सूबो थी ठाहे त छा अवाम जी हिमायत कंदो मां जॾहिं में गॾियो पियो मां इतिराज़ कयो जीअं साईं साहब कासिम साहब ऐं ॿियनि इहो हिकिड़ो या कहिड़ो मां एतिराज़ कयो मां चयोमांनि अॼु तव्हांजे पुठियां आहिनि सुभाणे हो
इहो छा सिखनि जो लीडर छा हो रंजीत सिंह न न न न हाणे ऐं सिंध खे टुकड़ा थियण जी जेकॾहिं ॻाल्हि थी त तव्हां उन में भरपूर तरह सां हुनजी मुज़ाहिमत कंदव सिंध खे जेकॾहिं टुकड़ा करण जी ॻाल्हि थी त तव्हां हुनजी मुज़ाहिमत कंदव या हुनजी हिमायत एडमिनिस्ट्रेटिव ज़रूरतुनि जे करे तक़सीम कयो वेंदो आहे सिंध हिन खां नंढी थी नथी सघे छोड़ो कड़ा जे जुदा थी थो वञे अर्ज़ु आहे थोरो हुकुम एमकेएम वारा चवनि था जागीरदारी निज़ाम ख़तम कयो राति डॉक्टर सत्तार फारूक जो बयान हुयो छा 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 एमकेएम वारा चवनि था जागीरदारी निज़ाम ख़तम कयो बाबा अर्ज़ु साईं थोरो हुन खां पोइ राति ऐं जियो ते ॾिठो डॉक्टर फारूक सत्तार चयो त कणिक पूरी दुनिया में 950 रुपए न आहे पाकिस्तान में छो थी ख़रीद कई वञे इहा छा मुजरा आहे साईं कणिक जो इहो त मां न सुञाणा पर मुहाजिरनि लाइ अर्ज़ु कयां त मुहाजिर जेके जागीरदारी ऐं वॾेरा लीगल कनि था उहे जाहिल आहिनि उन्हनि किताब पढ़ियो कोन्हे हक़ीक़त खां वाक़ुफ़ ई कोन्हनि त जागीरदारी खां पाकिस्तान बंदि ख़तम थी वई बाक़ी रही ज़मींदारी उहा भुट्टो साहिब ॿ दफ़ा घटाई हाणे असां मां ज़मींदार आहियां वॾेरो न आहियां ऐं तव्हां मां जेके हिन वकातदार आहिनि थैंक यू सर किबला साईं तव्हांजा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बयान ईंदा रहिया आहिनि त बिलावल भुट्टो ज़रदारी असांजे मां शुरूआत में जॾहिं ॼाओ हो त कोन हो त मां चयो त पुटु थींदो जॾहिं पुटु थियो त मां चयो इहो मुंहिंजो पुटु आहे मां इहे खां जॾहिं सुवाल पुछंदा त शर्मादी अच्छा सर उनजो बिलावल भुट्टो ज़रदारी कॾहिं थो अचे मुस्लिम लीग में उनजो को टाइम ॾियो था जो ख़ात्मो थींदो असांजी शुरूआत थींदी साईं अर्बन मुल्कनि खां पोइ जेको सैलाब अचे थो अवामी इनकलाबी सैलाब ईंदो असांजो महिमान आहे सभिनि सियासी धुरनि लाइ ईंदो या सिर्फ़ु हिकु शख़्स लाइ हेॾा हूंदो कलाक ॾींहुं अच्छा सर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा अॼु बयान ॾिनो आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टे ते शहादत वारो केस जेको आहे सफदर अब्बासी ऐं नाहिद ते बि लॻी सघे थो इन मां छा थो अंदाज़ो लॻाए सघिजे जेका हुन सां गॾु हुई हुन ते केस कहिड़ो लॻंदो हुन कहिड़ी तो साईं हुनजो मुड़ुसु जेको उते मौजूद ई कोन उहो वरी कीअं थी थो सघे असांजो मिर्ज़ा साहिब हाणे मिर्ज़ाउनि जो हिसाब कयो ग़ालिब मिर्ज़ा छा कयो खारे चई सभिनी खे चुप करे छॾी मिर्ज़ा गुलाम नबी गुलाम अहमद मुला ने छा कयो मिर्ज़ा ने दीन खां हटाए अच्छा सिंध में नालो छा मिर्ज़ा साहिब मुस्लमाननि जे लाइ मुज़र आहिनि पर मिर्ज़ा साहिब न सिंध में सर कारोकारीअ जो जेको तकरार आहे ऐं इहे जरगा थियनि था पिया उनखां पोइ अॻुवाऊं जेके आहिनि ज़ोर वठी वियूं आहिनि उन लाइ कहिड़ो को आख़िरी मरहलो हुजे जीअं सिंध में अमन अमान क़ाइमु कजे इन्हनि मसइलनि जी जड़ जेका आहे पटिजे देखो कारीगरो शुरूआत खां हलिया था जिन खां अॼु जी पैदाश न आहे तव्हां पंहिंजे पोइ ज़माने खे विसारे नए ज़माने में ईंदो त थींदी कान ऐं तव्हां नए ज़माने में अचो नथा करो पुराणी रिवाज ते हलो था साईं हिन वक़्तु सिंध पंहिंजो छॾींदे साईं तव्हां ऐं जॾहिं इहा चवणु हुजे त 100 साल खां पोइ बि ॿियो वठिबो साईं असां अहिड़ियूं खोड़ सारियूं ॾिठियूं जिते अव्हां जी वधायो अव्हां कॾहिं इश्क कयो अव्हां कॾहिं भले मुर्दा ॻाल्हि खे फॉलो कोन अगरि साईं सूबा जुदा थी था वञनि त असांजे सिंध में हुकूमत कंहिंजी हूंदी छो पंहिंजो मुल्क छो टुटियो चोन धाड़े जो त हिन वक़्तु बिराजा ख़ासि करे खैरपुर ते उन ते को बि माना अहिड़ो को एक्शन न कढियो आहे जेके बि SHO उहे रिश्वत सरेआम वठनि था पिया ऐं थाणनि ते करप्शन हले थी अगवा थिए थी फुर थिए थी मेह चोरी जो कोई हिसाब न आहे
उन मामले तव्हांखे थोरो दबलाहट पटे त को मसइलो हल थी वेंदो बाबा तव्हांजा पाड़ेसी बि अगरि गुनाहगार खे पनाह ॾींदा ऐं अगरि को पकड़बो त उनजी सिफारिश जे लाइ डोड़ंदा वधंदा त इहो ई थींदो न। हा बाबा ॻाल्हाए साईं असां इहो आहे जेसिताईं तव्हां उन्हनि ते को एक्शन तव्हांजे हिसाब सां मां केरु थींदो आहियां, मां गवर्नमेंट त कोन आहियां। हिन वक़्तु साईं सिंध में जेकी ताक़त आहे उन तव्हांखे सम्झो था वञे इन करे इन हैसियत सां तव्हां सां असांजी उमेद वधीक वाबस्तु आहे। मुंहिंजी ताक़त इख़लाक़ी आहे, हुकुमी कानूनी न आहे। जीअं साईं तव्हां चयो त मुंहिंजी गवर्नमेंट आहे पर अव्हांजे हुकूमत गवर्नमेंट बि अव्हां वटि अची चुकंदी आहे त अव्हां कुझु आहे उन्हनि जी ज़रूरत हूंदी आहे त मूं ॾे ईंदा बेज़रूरी माण्हू कोन वेंदो आहे, ज़रूरतमंद साईं ईअं थींदो आहे पाण खे वॾियूं ताक़तूं सम्झंदड़ पार्टी पीपल्स पार्टी MQM जॾहिं बि मुंझंदी आहे उहो अचे किंगरी हाउस ते अचे जेको आहे माना किरंदी आहे त अचो मूंखे बचायो इन बाबति आहे। अचो मूंखे बचाओ न पर सोचो सम्झो था ईअं करण लाइ महिरबानी साईं हाज़िर शर हिनखे बंदि करे थोरो हाणे मूंखे यादि आयो त मिर्ज़ा गालिब मुस्लमाननि खे ख़ुशि त कयो पर हुननि जो इख़लाक़ आशिक बनाए छॾियो। गुलाम अहमद मिर्ज़ा दीन में फितनो विधो, इस्कंदर मिर्ज़ा जे दिमाग़ खे ख़तम कई। हिन मिर्ज़ा मां कहिड़ी कोन कंदो हे रुगो मोकड़ थो कंदो पर मोकड़ करे थो न घटि में घटि मोकड़ करे हा घटि में घटि मोकड़ करे थो। मिर्ज़ा मिर्ज़ा आहे हे बि मिर्ज़ा आहे न। बाबा थोड़ा पी फुटा चाहता है तो क्यों ना उची न तो सका पानी खैरियत मेहरबानी यूनानी खाइण जी ज़रूरत ई कान्हे माण्हू जवान आहे पर हली बाबा मां थोरो घणो खाई हलियो हिंदुस्तान जो इंतज़ार कोन हूंदो तव्हां पानी खाओ आराम सां पेट भरे पानी खाओ ऐं पंहिंजे जवान में मूंखे यादि कयो।
ना वो हाणे अस्सलाम वालेकुम मामू मामू दो मेहरबान खादिम खादिम मामा खाना तू मामा खाना ada poite थोड़ा poite उशारी फकीर नहीं चल मत खुद सा और पोते मेहरबानी ada bos ada bos सजाओ लाचा आयो आजा हाँ सही चले से कहाँ ये तो सजाला क्या डॉक्टर आयो वो डॉक्टर अमित अमित जो पी नाम जब रात कटा जो बाहर की वालेकुम बाबा वालेकुम सलाम क्या लायो वो लायो तव्हां वटि लाउड स्पीकर कोन्हे मां लाउड स्पीकर जेतिरो ज्यादा आवाज़ वॾो पुट मुंहिंजो तकलीफ़ न कवली हाल अहवाल बाबा ॿुधायो
मूंखे ईअं चकड़ो न घर वञणु ॾियो दुआ खपे कि भला दुआ खपे नबीर साहब किथे असां ई बैठा मैं क्या हाल आहे ॻाल्हाइण जो बि आहे मीर सिंह तव्हां कुझु चयो गोली चंद अञा हले थी न टुटी वई गोली चंद जॻह पॉल्यूशन हले थी गवर्नमेंट पॉल्यूशन सम्झ हले थी नथी हले पेपर बाबा मां ॻोठ पंहिंजे घणनि ॾींहंनि खां पोइ आयो आहियां हाल अहवाल ॾियो ॾाढी बदमनी आहे वहल में हू बदमनी आहे मुल्क में कयो था वञनि चेहरा जाॻंदा साईं जन को अखि पचनि हाणे वक़्तु पूरो थी वियो आहे अञा कीअं अहिड़ो त ज़ुल्म लॻियो हाणे त ॻाल्हि मज़े थी हथनि मां अञा कीअं बटी थी बाबा तुंहिंजी साथी आया आहिनि छा अञा त नज़र त कोन था अचनि सॼा अचो प्रेस वारा यात्रेदार आहिनि ॻाल्हाइनि ई कोन था प्रेस वारा मालूम ईअं थो थिए त तव्हां बि मूं वांगुरु मानी खाइण आया आहियो महांगाई में मानी मिली वञे वो आहे मुफ़्त जी 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 किबला सही तो ख्याल है बाबा तव्हां माण्हुनि जा शौक़ ॻोठाइनि जा कहिड़ा आहिनि पूरा थी खत्म थी विया आहिनि छो बसि हे लुटेरा आया आहिनि के पंहिंजूं बिल्डिंगूं ठाहिणियूं आहिनि पाकिस्तान वञी सम्झो आहे लुटण जी जागी आहे लुटेरा आया आहिनि पंहिंजूं बिल्डिंगूं ठहनि था इहे बिल्डिंगूं असां माण्हू लाइ था ठाहिनि रहंदा ई कोन पोइ जान छुटे बाबा पाकिस्तान जागीर सम्झो आहे तुंहिंजे ॿारनि बजे सभु कब्ज़ो कनि पाकिस्तान जा पंहिंजी संभाले रखे त पोइ अमुन थिए सुभान फोटो कजो अच्छा भला तव्हां माण्हू शौक़ त किॾा आहियो शौक़ बि कोन कयो कहिड़ो तव्हांखे चैनल पसंदि हूंदो आहे
चैनल टीवी जो पीर साहब पूछे तो कहिड़ो पसंदि आहे तव्हांखे सभिनी खे स्टार प्लस थो वणे स्टार प्लस सभिनी खे वणंदो हिते स्टार प्लस मायूं घणींदो मुल्क सां मोहबत कयो जी साईं स्टार प्लस किबला तव्हां कल प्यार ॾिनो त हुकूमत वञण वारी आहे फौज जेको आहे सो अवाम जो साथ ॾींदी किबला ॻाल्हाइण साईं त ॻाल्हाइण चाहे थो किबला साईं कल तव्हांजो बयानु हिकिड़ो हुयो त हीअ हुकूमत हाणे वञे थी अवाम रोड ते ईंदो त फौज साथ ॾींदी फौज सां बाबा पाण सां पुछे थो जेको ट्यूनिस ऐं मिस्र में थियो उहो असांजे साम्हूं आहे हंध सरहद सां गॾु वारे मुल्क में थियो सरहद जो रुगो लीको वठ ईरान में बि हलचल हली वई आहे हा मां तॾहिं बि थियो ईरान में ॿियो साईं सर महिरबानी हाँ सिंधु लोकल से भई वज़ीर दाख़िला जेको आहे उन चए मां में बदमाश आहियां ज़रूर पर पंहिंजे मुल्क जे लाइ हे जेको ज़ुल्फ़कार नाज़ आहे सर उहो हाणे थियो मुल्क लाइ अॻु में कंहिंजे लाइ हो मूं लाइ हो अस्सलामुअलैकुम बाबा टीम साहब आयो सर जेको शायदि निकिरी वियो ॿियनि किथे प्रोग्राम सर जेको निकिरी विया आया हुयो टीम मीटिंग असांखां का किबला हाँ साईं राणा सनावला जेको आहे सो चए थो त असां पीपुल्स पार्टी खे धिके कढंदासीं हिन पंजाब में नवाज़ शरीफ़ नवाज़ शरीफ़ धिके कोन कढंदा अवाम जेको आहे उहो अची वेंदो अॼु घणो धिके इलेक्शन तॾहिं करे जॾहिं इलेक्शन थिए उहो त थियो ई कोन्हे न पोइ हे जो जेको टकराव थी वियो आहे सर हाणे इहो त हे चए थो त मां सिंध मां सॼी सिंध मां नवाज़ जी हिकिड़े बि दफ़्तर खे न छॾींदुमि सभु ख़तमु टकराव वारी पॉलिसी आहे ऐं हिन जी मुखाइमत वारी पॉलिसी हाणे एंड उन्हनि खे पतो मूंखे पतो नवाज़ शरीफ़ चयो त हाणे असां हिनखे वधीक हींअर सीने सां लॻाईंदासीं कोन छो जो हिनखे जेको असां 10 नुकाती प्रोग्राम उन ते पूरा न रखायासीं वॾे सूबे जो आहे जेकी ॻाल्हि स्टेटमेंट जारी कई त इनकलाब में जेको आहे तमामु रोडनि ते ईंदो पोइ फौज उन्हनि सां गॾु हूंदी इस्लाम में इनकलाब में इनकलाब में माण्हू निकिरंदा पोइ जेकी हथ में हूंदा खणी ईंदा फौज गॾु हूंदी थोरो माण्हुनि खे सम्झ में ॻाल्हि मां न चयो त फौज उन्हनि जे पुठियां हूंदी माण्हुनि जे पुठियां मिस्र में छा ॾिठो फौज कंहिंजे पुठियां ई अवाम जी हे पाकिस्तान जी फौज आहे पीपल पार्टी जी फौज न आहे पाकिस्तान मशरक़ वस्ता तक़रीबन सॼो लपेट में अची वियो आहे माण्हू सभु थिया हाणे 40 साल मुसलसल लीबिया जो सदर कर्नल कज़ाफ़ी हाणे इन पोड़े खे बि चवनि था हाणे तूं हली पहुच सुहिणे नमूने सां ऐं हुन एतिरो त एक्शन वरितो आहे जो 7 जे तादाद में माण्हू मारे छॾिया अथसि अॼुकल्ह केवल हिकिड़ो जेको अमेरिका वारो हमराह हिते फाथल आहे रेमंड डेविस उन हवाले सां वॾो इशू थो हले चवनि था त छूट हुनखे हासिल आहे इस्तिस्ना इम्यूनिटी आहे हाणे त पाकिस्तान कानून मुताबिक़ जेको हुनखे थींदो न साईं पर प्रेशर त हुनजे मथां आहे वॾो गवर्नमेंट मथां सर जेको मखदूम साहब कुरैशीअ चयो उहो ठीकु आहे हा कुरैशी साईं इहो चयो त उहो ठीकु आहे हा ठीकु आहे न सर उहो असां मथां खणी ऊचो करे था ॻाल्हायूं हे जेको कनि था ग़लति था कनि पिया
ऐं पंहिंजे पार्टी डिसिप्लिन जे ख़िलाफ़ बि राति बयान थियनि जारी पियो थिए त मां हिन जे अंदरां घुमी आयो आहियां। हे ॿाहिरां मज़बूत आहिनि, अंदरि खोखला आहिनि, बीमार आहिनि, मरीज़ आहिनि। सच ॻाल्हाइण जेको मुंहिंजे क्लास जो माण्हू जो उनजे लाइ ज़रूरी आहे। हो ऐं मां हम क्लास आहियूं, कुरैशी साहब पढ़ाईअ में न हूअं क्लास जेको मुंहिंजो उहो हुनजो माना केॾा ठाहिबो आहे साईं। हो बि पीरी पूरी दीवारो आहे सर, वही हिसाब सां पीरी पूरी जे हिसाब सां। हा सर सिंध जूं क़िबला ॾाढियूं हालतूं ख़राब थी वियूं अमन वाली जे हवाले सां। मां हाणे कीअं चवां त मुंहिंजा सूबे जा माण्हू कुझु ख़राब आहिनि। ख़राब माण्हू हमेशह पाण खां वधीक ख़राब माण्हू खे पंहिंजो मोतबर सम्झंदो आहे।